अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु MG ऑफिशियल हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियो आहे तव्हांजी ख़िदमत में हिकु नए वीडियो सां। इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासूं सिंध जे हिकु नामवर मशहूरु एक्टर अब्बास गुल ओढाणो जे बारे में। असां इन जे लाइफ स्टाइल जे बारे में ॻाल्हि कंदासूं। हीउ किथे पैदा थियो, हिन जो पहिरियों ड्रामो कहिड़ो हो, हीउ कहिड़े ड्रामे में मशहूरु थियो, हीउ किथे जो रहाकू आहे, हिन जा वालिद साहब किथे आहिनि, छा था कनि, इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। त उन जे करे हिन वीडियो खे आख़िरी ताईं ॾिसंदा, वीडियो खे स्किप न कयो ऐं हलूं था वीडियो जी तरफ़। उन खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल MG ऑफिशियल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं बेल आइकन खे प्रेस लाज़मी कंदा, छाकाणि त आउं अहिड़े क़िस्म जा वीडियो हर रोज़ु तव्हां दोस्तनि लाइ खणी ईंदो आहियां त उन जी नोटिफिकेशन सभिनि खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे मिले। त वीडियो शुरू था कयूं, तव्हां दोस्तनि जो घणो वक़्तु ज़ाया नथा कयूं। त अब्बास गुल ओढाणो सिंध जे हिकु मशहूरु शहर लाड़काना में पैदा थियो। अब्बास गुल जा जेके अबू ऐं अमा आहिनि उहे सऊदी अरब में रहनि था। उन्हनि अब्बास गुल ओढाणे खे इहो चयो हुयो त तूं बि असां सां गॾु सऊदी अरब हली रह, पर हिन मना करे छॾियो, छो त अब्बास गुल ओढाणे खे नंढपिण खां ई शोबज़ में अचण जो, फिल्मूं ठाहिण जो वॾो शौक़ु हूंदो हो। तंहिं करे हू सऊदी अरब न वियो ऐं हिते फिल्म ठाहिणु शुरू कयईं। इन खां अलावा अब्बास गुल ओढाणो सभिनि खां पहिरियां जेको फिल्म कयो उन जो नालो आहे पंहिंजा पारावा। उन ड्रामे जो पंहिंजा पारावा ड्रामे जो जेको डायरेक्टर हुयो उन जो नालो हुयो शिराज शाह जिलानी। उन अब्बास गुल ओढाणे खे ड्रामे में कमु करण जो हिकु तमामु सुठो मौक़ो ॾिनो, जंहिंमें अब्बास गुल ओढाणो उन ड्रामे में तमामु सुठो परफॉर्मेंस कयो। अब्बास गुल ओढाणो पंहिंजे मक़सद ते कामयाबु थी वियो आहे ऐं हीउ अॼुकल्ह हिकु सिंध जो हिकु नामवर एक्टर आहे। तव्हां पाण जिन जा ड्रामा ॾिठा हूंदा। अॼुकल्ह हिन अब्बास गुल ओढाणे जा केतिरा ई ड्रामा हलनि पिया। कुझु ॾींहं पहिरियां हिन जो हिकु ड्रामो ख़तमु थियो हो जंहिंजो नालो हो मीरास। उहो सिंध TV ते हलियो। तव्हां नाहे ॾिठो त ज़रूरु वञी ॾिसंदा। हिकु तमामु सुठो ड्रामो हो, वॾो ड्रामो हो, जंहिंमें अब्बास गुल ओढाणो तमामु सुठो परफॉर्मेंस कयो। ऐं मुंहिंजो ॿियो जेको फिल्म हुयो मालिक साईं, उन में बि तव्हां पाण ॾिठो हिन माशाल्लाह तमामु सुठो परफॉर्मेंस कयो। इहो हिकु तमामु सुठो एक्टर आहे। त दोस्तो इहो हुयो अॼु जो असांजो हिकु नंढिड़ो वीडियो। त पोइ तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखिजो।